वज़ीर आज़म इमरान ख़ान जी भेण अलीमा ख़ान जी मिल्कियत जी टैक्स जो रिकॉर्ड ऐं एमनेस्टी जा तफ़सील अॼु सुप्रीम कोर्ट में पेश कया वेंदा। FBI मोहरबंद लिफ़ाफ़ो लाहौर रजिस्ट्रीअ में जमा कराईंदो। अलीमा ख़ान जो चवणु आहे त हू पंहिंजे मथां लॻायल समूरनि इल्ज़ामनि जो जवाब अदालत में ॾींदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते लाहौर पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म पंजाब काबीना जे इजलास जी सदारत कंदो ऐं वॾे वज़ीर उस्मान बोज़दार सां मुलाक़ात कंदो। इजलास में हुकूमत जे 100 ॾींहनि वारे प्लान जो जाइज़ो बि वरितो वेंदो। गॾियल क़ौमुनि में पाकिस्तान जी मुस्तक़िल मेंबर मलीहा लोधी चयो आहे त फ़लस्तीन मसइलो हल न थियणु आलमी बिरादरीअ जी गॾियल नाकामी आहे। कुझु मुल्कनि जी नाकारी पॉलिसीज़ ख़िते खे वधीक गैर मुस्तहकम करे छॾियो आहे। पायदार अमन लाइ 1970 जी जोग्राफी हदबंदीअ तहत आज़ाद फ़लस्तीनी रियासत ज़रूरी आहे। महांगाई सटियल अवाम ते ख़ुशख़बरी, पेट्रोल ऐं डीज़ल $2 रुपया ऐं गास ते $3 सस्तो थी वियो। नवां अघ लागू थी विया। कोलाब जेल वासी 2 वापारियुनि जे अफ़वाह जो इंकशाफ। वारसनि जो चवणु आहे त निज़ामुद्दीन ऐं अज़ीज़ुल्लाह 4 ॾींहं अॻु लाटाणे वियल हुआ। दाड़ेलनि फ़ोन करे 20 लख रुपया भंग तलब कयो आहे। ग़ाज़पुर वेझो ॻोठ मार्क भयो में पठान बिरादरी जे 2 धुरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। लछियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। रियासती वेझो दाली शाख खे RD 5 वटि 40 फुट घारो 100 एकड़नि ते बीठल फसल पाणीअ हेठि अची वियो। इतला ॾियण बावजूदि आबपाशी अमलो घारे वारे हंधि न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में मसरूफ़। सॼी सिंध सुभाणे KTN ऐं काविश ग्रुप जे सॾ ते सिंध रहे आबाद जे सिरे हेठि एकता दिहाड़ो मल्हाइण लाइ तयार। धरती माउ सां मोहबत जे इज़हार लाइ नंढनि वॾनि शहरनि में मच के चहिरनि जागेटा रैलीज़ ऐं ॿियनि तक़रीबनि जो सिलसिलो जारी।